अच्छा डॉक्टर साहब जीअं मुतालबो अची रहियो आहे ॻोठाणनि जो बि माण्हुनि जो समूरनि सिविल सोसाइटी सभिनी जो त अगरि को माण्हू ॾोह में को मुलविस आहे या कंहिं ते शक आहे त अदालतूं मौजूदु आहिनि उन्हनि खे उते गिरफ़्तार करे अदालतुनि में पेश कयो वञे पर हिन क़िस्म जूं जेके ही कारवायूं थियनि थियूं त छा उन्हनि वटि के अहिड़ा के इतला कंफर्म न बि हुजनि इहे ॻोठनि ते चढ़ायूं कनि त छा ही क़ानून जे दायरे में अचनि थियूं? बाबा हिते त कानून ते बदकिस्मती आहे न त हिते त कानून ते कम ई न थींदो आहे न। हिते माचोज़ मां ॾाढो मुड़्स वारो रवैयो आहे। जेकॾहिं सिंधी जागीरदार उन वटि बंदूकूं आहिनि त उहो पंहिंजो पाण खे आम इंसान जी ज़िंदगी जो इज़त जो मालिक सम्झे थो। जेकॾहिं कचे में धाड़ेल वटि बंदूक आहे त उहो पंहिंजो पाण खे सम्झे थो। जेकॾहिं रियासती इदारा आहिनि पोइ पुलिस हुजे पैरामिलिट्री फोर्स हुजनि जेके बि इदारा आहिनि उन्हनि जे हथ में जेके बंदूकूं आहिनि उहे माण्हुनि खे जेको पंहिंजे पेरनि जी जुती सम्झनि था। ॻाल्हि मसइलो इहो आहे त भई तव्हांखे जेकॾहिं को माण्हू घुर्बल हो त तव्हांजो फर्ज़ु आहे न त पहिरीं पुलिस वारो वञे उन ॻोठ जे चङे वटि वञे उनजे पीउ वटि वञे त बाबा ही ॿ छोकिरा जंहिंजो असांखे इतला आहे त ही दहशतगर्द आहिनि ही को वॾा के गैर मुल्की एजेंट आहिनि हिननि हेॾा बम फाड़िया आहिनि उनजे पीउ खां राब्तो करे उन्हनि खां उनजी मां घुरी वञे या को ॻाल्हि थिए या पोइ अॻिते वधे या त अहिड़ी त का ॻाल्हि कोन थी आहे न। कंहिं इंफॉर्मेशन ॾिनी हाणे ही माड़ी जलपाणी कॾहिं बि पुराणो हिकिड़ो ॻोठ कचे जे किनारे ते सभु बुनियादी कॉम्प्रेस माण्हू आहिनि ऐं माज़ी में पीपल्स पार्टी खे वोट ॾींदा रहिया आहिनि हींअर कॉम्प्रेस कंदी उन्हनि जो लाड़ो आहे त हाणे हिनजी सज़ा इहा ॾिनी वञे बाबा असांखे गुमानो शक हो बाबा गुमानो त तव्हां पोइ उतां वञी को टैंकियूं लॻियूं को टोपूं लॻियूं कोई अफ़गानिस्तान त कोन्हे ही आम ॻोठाणो इलाइक़ो आहे उन्हनि ते तव्हां वञी गोलियूं हलाए पोइ वरी चोरनि वांगुरु भॼी वञो। तव्हांखे हैरत थींदी राति जो 12 बजे ताईं लाश पिया हुआ। पुलिस थाणो जेको आहे उहो पोस्टमार्टम कराइण लाइ लेटर नथो जारी करे त उहो पंहिंजे प्यारनि जा लाश खणी वञनि अस्पताल मां पोस्टमार्टम करे उन्हनि जो गुसल गुसल कराए दफ़न जो इंतज़ाम कनि। पोइ जॾहिं सॼी सिंध में वावेला मची आहे त पोइ डीसी शर्म परचाइण लाइ डीसी जो आहे सरज़मीन ते दादा तव्हांजा असां पोस्टमार्टम करायूं था पर इहो अगरि नालो कंहिंजो न ॾियो असीं छो बाबा नालो कंहिंजो न ॾिजे। हितां माण्हू आया हिते पुलिस आई लोकल माण्हू सुञाणनि था एसएचओ कहिड़ा डीएसपी कहिड़ा ऐं रेंजर जी वर्दी खे 5 सालनि जे ॿार खां पुछो घर में वेठल औरत खां पुछो उहा बि रेंजर जी वर्दी सुञाणे थी। जॾहिं सभु माण्हू चवंदा त रेंजर्स वारा हुआ त असांखे रेंजर्स जे नालनि जी त ख़बर कोन्हे न बाबा कहिड़ा बि हुआ 5 ॼणा हुआ या 5 ॼणा असीं चवंदा हाई कोर्ट जे जज जी अॻवानी में हिकिड़ो अदालती कमीशन ठाहियो उहो अची फाइंडिंग ॾिसे उहो अची तहक़ीक़ात करे उन्हनि इदारनि खां पुछे त बाबा कहिड़ा कहिड़ा रेंजर्स जा जवान विया हुआ ऑफिसर विया हुआ पुलिस वारा कहिड़ा विया उनखे गिरफ़्तार करे तव्हां कहिड़ा कयो अलाह अलाह अला भई हिन खां वधीक डिमांड कोन्हे जो असीं चऊं था असांजे चौक ते जेको सो फाई ते हिननि खे लटकायो ऐं तलवारूं सां सिर कटियो ऐं फलाणो कयो असां अहिड़ी त का फरमाइश नथा